बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुछ शख्स गरीब होंदा आहिनि ऐं कुछ अमीर होंदा आहिनि। अमीर शख्स ये चवंदा आहिनि त असांजा मसला सभु हल थी सघनि था, असां वटि पैसो आहे, पावर आहे, असां वटि कुर्सी आहे या असांजी सुञाणप बि वधीक आहे। ऐं तक़रीबन अमीर शख्स ग़रीब खे कॾहिं न आहे पाईंदो, छो जो ग़रीब असांजे कम जो ई कोन्हे न। असांजे हे कहिड़े ऑफिस में कमु ईंदो या कहिड़ो ही ग़रीब मुंहिंजो ऑफिसर सां मुलाक़ात कराए सघे थो या कंहिं सुठे माण्हूअ सां मिलाए सघे थो या ही मुंहिंजो को मसइलो हल करे सघे थो। इन जे करे अमीर जी दीद जेका आहे ग़रीब ते घटि पवंदी आहे। ऐं सभ खां वॾो सच इहो आहे त हर अमीर जी जेका चुल्ह ॿरंदी आहे उन में ग़रीब जो हथु हूंदो आहे। अॼु जेको मौज़ू खणी आयुमि उहो आहे कंहिं बि ग़रीब खे मेरो सादो ॾिसी या कंहिंखे हेठी कैटेगरी जो सम्झी इहो कॾहिं फ़ैसिलो न कंदा कयो त हिन मां कुझु न थींदो। मां तव्हांखे पंहिंजी ज़ाती अखियुनि ॾिठी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। मां हिकिड़े दफ़े पंहिंजी ओताक ते वेठो हुउसि, मुंहिंजो कंहिं शहर जे वॾे ऑफिसर में कमु पियो। मां हिकिड़े ॿिए शख़्स खे घुरायो सुबुह जो, मुंहिंजो फिराणे ऑफिसर में कमु आहे। असांजी कचहरी हलंदी रही, मां उनखे पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई। ईअं ई असांजे ॻोठ जो हिकिड़ो शख़्स आयो जेको गॾु गाॾो हलाईंदो हुयो। सुबुह जो बिंड खपाईंदो हुयो या शहर में वञी गॾु गाॾे ते मज़ूरी कंदो हो, सब्ज़ी मंडीअ में को सब्ज़ी खणंदो हो या कंहिंजी सीमेंट जी बोरी खणंदो हो। मतिलबु जेकी बि मज़ूरी जो सिस्टम हो उहो गॾु गाॾे ते कंदो हुयो। उहो शख़्स बि आयो, असांजे ॻाल्हाइण जे विच में उन ॻाल्हाइणु शुरू कयो। मूंखे ॾाढो बुरो पियो लॻे त मुंहिंजो हिकिड़ो त मसइलो फाथो पियो आहे, मूं कंहिं शख़्स खे घुरायो आहे त हीउ मुंहिंजो मसइलो हल करे। हे सादो माण्हू आहे, हे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे नथो। उहो मूंखे बार बार विच में इन जे करे ॻाल्हाए पियो त हिन माण्हूअ सां कचहरी छॾ त मां तुंहिंजो मसइलो हल कयां। माना चवे न पियो, पर उनजे चवण जो मक़सदु इहो हुयो। बहरहाल उन शख़्स खां मूं तकिड़ो मोकिलायो। मां विहारे हुन माण्हूअ खे चयो, गॾु गाॾे वारे हमराह खे, मूं चयो त यार थोरो अकुलु कंदो कर त अगरि को शख़्स वेठो आहे, मां उन सां ॻाल्हायां थो, उहो कम जो माण्हू आहे, मुंहिंजो हिकिड़ो वॾो कमु आहे, उहो कमु फाथो बीठो आहे, मां उनजे लाइ ॾाढो परेशान आहियां। इन जे करे हिन शख़्स खे घुरायो। उहो गॾु गाॾे वारो शख़्स जेको आहे मूंखे चवे थो त इहो तुंहिंजो कमु कंदो, मूंखे शहर खणी हल, मां तोखे हली इहो कमु मसइलो हल करे ॾियां। मां चयो बाबा हीअ का बिंड कोन्हे खपाइणी या को सीमेंट जी बोरी वठी या लोह वठिणो या रेती बजरी न आहे वठिणी जो तुंहिंजे गॾु गाॾे ते खणी वञी फलाणे हंधि रखां। हीअ ऑफिसरी कमु आहे त हिन खे उहो ई कमु करे सघे थो, उहो ई हैंडल करे सघे थो जंहिंजा वास्ता हुजनि। उन ज़िद भरियो त तूं मूंखे वठी हल। मूं चयो मां बि शहर थो वञा, भला हिनखे खयूं वञा, उते शहर वञी छॾियांसि थो। मां हुनखे शहर खणी वियुसि। मूं हुन खां पुछा कई त तव्हां चांहि किथे पीअंदव, त पोइ तोखे मां छॾियां। चए पोइ चांहि न पीअंदासीं, तूं हिन फिलाणी घिटी खां हल, फिलाणे रस्ते खां हल। मूं चयो यार मूंखे आहे कमु, अगरि तूं मूं मां हथु कढे त पोइ मां पंहिंजे कम सां वञा। चए पोइ न हथु न कढंदुमि, तूं मूंसां गॾिजी हल। शहर जे कंहिं महले में वठी वियो, उते वञी उन दरवाज़ो खड़कायो। दरवाज़ो खड़कायो, को शख़्स आयो, उन हिन सां ॾाढो ख़ुशि मिज़ाजी में मिलियो। उनखे चई ॿाहिरि छो बीठो आहे, अंदरि अचो। उन हिनखे ॿुधायो त हीअ असांजो वॾो आहे। हुन चयो वठी अचेसि। अंदरि जो असां टपियासीं त उहो फैमिली जो हिकिड़ो घरु हुयो। उनखे अंदरां कमरे खे अंदरां दरवाज़ो बि हुयो, ॿाहिरां बि हुयो, पर नंढड़ा सुता पिया त हीअ असांखे फैमिली वारे तरफ़ खां ई अंदरि वठी वियो। उन ऑफिसर जो घरु हो जंहिं ऑफिसर में मुंहिंजो कमु हुयो। हिन उन ऑफिसर जो पुछा कयो त चई तड़करे थो अचे थो। उहो ऑफिसर जो आयो। मां त ॾाढो परेशान थी वियुमि। मां चयो हे त भेण ऑफिसर जे अची हिन घर विहारियो, चकर छा आहे? हे माण्हू हिननि खे कीअं थो सुञाणे जंहिंजे लाइ असां सिफ़ारिशूं या कुझु कंदा था वठूं। माना मां ॾाढो परेशान थी वियुमि। ऑफिसर जॾहिं ओताक वारे कमरे में आयो, हाल वाल वरितईं, पुछा कईं त चईं त मुंहिंजे वॾे जो कमु आहे, मूंखे हल करे ॾे। चयो भाउ ऑफिस अचो आहे। पर हल ॿुधाए। मूं हुनखे सॼो पंहिंजो मक़सदु ॿुधायो। चई फाइल खणी ऑफिस अचु तूं। मां ऑफिस लाइ निकिरां थो, तूं ऑफिस अचु, मां तुंहिंजो सेटअप करे थो ॾियां। असां उते वियासीं। उतां जेके फाइल जा मामलात हुया उहे फाइल वेही मसइलो हल करे मूंखे ॾिनो। तव्हां सोचींदा हूंदव त हिकिड़ो पलाल बिंड खपाइण वारो शख़्स कीअं थो अहिड़े माण्हू सां वास्तो रखी सघे, उनजो ॿुधायांव थो। हीउ शख़्स छा कंदो हो जो पलाल जी बिंड खणंदो हुयो, पलाल जे मुंद में, वरी बुह जे टाइम में बुह खणी वेंदो हो। हुन माण्हूअ खे हूंदो हो वाड़ो मेहुनि जो। पलाल या बुह जी हुनखे ॿोल थियल हूंदी त बाबा फलाणे ॾींहं ते को हिकु गाॾो ॿ गाॾो तूं अची असां वटि हिते लाहींदो कर, पंहिंजा पैसा खणंदो कर। वरी इहे मानी बि उन्हनि वटि खाईंदो हुयो, लस्सी पीअंदो हुयो, मतिलबु वधीक इन्हनि खे ख़र्ची बि ॾींदो हो, छो जो उहे ऑफिसर हुया।
ईअं हिन जा वास्ता वधंदा विया। थोरे घणे ॻाल्हि जे करे को पुलिस वारो हिनखे पकिड़े हुनजी सिफ़ारिश करे, या हिनखे को हिकिड़ी पर्ची ठाहे ॾिनई त बाबा हीउ मुंहिंजो माण्हू आहे, हिनखे को बि तंग न करे, मतिलबु हिन जी सिफ़ारिश कंदो रहंदो हुयो। उन गॾह गाॾे वारे शख़्स जे करे मुंहिंजो हिकु तमामु बहितरीनु मसइलो ऐं सुठे नमूने सां हल थी वियो। कहाणी जो मक़सदु इहो आहे त तव्हां जे कंहिंखे ॾिसंदा आहियो न त को हीउ मेरो आहे, को सादो आहे, को कमु नथो करे सघे, कंहिं कम जो कोन्हे, त इहा तव्हांजी भुल आहे। तव्हांखे अच्छा कपिड़ा आहिनि, तव्हांखे गाॾी आहे, तव्हांखे को सुठो घरु आहे, तव्हांजो सुठनि माण्हुनि सां उथणु विहणु आहे, त इहा तव्हांजी ग़लतिफ़हमी आहे त तव्हां खां सभु कमु थी सघनि था। कुझु कम अहिड़ा आहिनि जेके अलाह हेठि तबिके जे लाइ रखिया आहिनि, उन्हनि खे इज़त ॾियण जे लाइ रखिया आहिनि। सभु कम तव्हां खां कोन थींदा, तव्हां भले ज़ोर लॻाए ॾिसो, तव्हांखे केतिरो बि पावर आहे, पर तव्हां कंहिं शख़्स जा मोहताज ज़रूरु थींदव। अगरि जे ॿिए माण्हूअ जो कमु तव्हां वटि अचे थो त तव्हां उनखे बहितरीनु मशवरो ॾेई तव्हां उनजो मसइलो हल करे छॾींदव, पर जॾहिं तव्हांजो पंहिंजो कमु थींदो न, तव्हां वरी ॿिए ॾे खणी वेंदव। त चवण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा भाउ, जेके बि ग़रीब शख़्स आहिनि, हेठि तबिके जा माण्हू आहिनि, पैदल आहिनि, उन्हनि खे चपल कोन्हे, उन्हनि जा मेरा कपिड़ा आहिनि, कोई उन्हनि खे उथी हथु ॾियण जे लाइक़ु बि नथो सम्झे, त यकीन कयो इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी इज़त आहे, इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी पहचान आहे। ग़रीब आहिनि त को मसइलो कोन्हे को, पर इन्हनि खां बि सुठा सुठा मसइला हल थी सघनि था। ऐं अमूमन वॾनि माण्हुनि जा कम हमेशह हेठियां माण्हू कंदा आहिनि। हिन कहाणी ॿुधाइण जो मक़सदु इहो त मां हेठि तबिके खे कॾहिं बि मेरो ॾिसी इहो फ़ैसिलो न कयो त बाबा हीउ कंहिं कम जो कोन्हे, माना मुंहिंजो हिन जे लाइ उथी हथु ॾियणु या माना बेकार थी वेंदो, मुंहिंजो हिन सां ॻाल्हाइणु, मुंहिंजो टाइम ज़ाया थी वेंदो। तव्हां यकीन कयो इतां तव्हांखे सभु कुझु मिली सघे थो। अमीर तबिके खे पैसो आहे त ग़रीब तबिके वटि अलाह पाक दिमाग़ु ॾिनो आहे, ऐं उहो दिमाग़ इस्तेमालु नथो करे सघे जो कोई उनखे ॿुधे नथो। तव्हां हिन हेठि तबिके खे ॿुधंदव, उन सां तव्हां दोस्तियूं रखंदव, उन सां यारियूं रखंदव, त तव्हां तरक़ी जे तरफ़ तव्हां वधंदव। मुंहिंजो पैगाम अगरि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान, सदाईं गॾु।